नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त मशहूर नात ख़्वां जुनेद जमशेद जी 56हीं जनम ॾींहं ते गुलूकार अली ज़फ़र खेसि मुनफ़रद अंदाज़ में ख़राजे अक़ीदत पेश कई है। माज़ी जो मशहूर म्यूज़िकल वाइटल साइज़ जो रूह रहाण गुलूकार मरहूम जुनेद जमशेद शुरुआत में मौसीक़ी जे करे काफ़ी मशहूर थियो, पर दिल पाकिस्तान गानो संदसि असल सुञाणप है। गुलूकारी जी दुनिया के मुकम्मल अलविदा कंदड़ जुनेद जमशेद पंहिंजी ज़िंदगी में केतिरियूं ई नातूं बि पढ़ियूं आहिनि। 3 अक्टूबर 1974 ते कराची में पैदा थींदड़ जुनेद जमशेद जी ज़िंदगी जी आख़िरी अयाम में दीन जी रोशनी खे ॿियनि ताईं पहुचाइण खे पंहिंजो मक़सद बणाए छॾियो। सितारा इम्तियाज़ हासिल कंदड़ जुनेद जमशेद जी अॼु 56हीं सालगिरह मल्हाई पई वञे। इन मौक़े ते गुलूकार अली ज़फ़र संदसि माज़ी में हिकु गीत गाए जुनेद जमशेद खे ख़राज तहसीन पेश कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।